धनी बख्श छोकरो। हाँ यार, हिन ते त पंहिंजा पलांदा पुराणा हिन त पाण सां ॾाढी कई आहे। अॼु हिन जो छोकिरो खणी हिन जे पीउ खे सबक़ सेखारींदासीं त हुन पाण सां केॾा ज़ुल्म कया, हुन जा पलांद थींदा। अचो त हलो। अचो। छा है चाचा, छाला जलो थई? धनी बश्क जा मी पुट हुयो न, धनी बश्क ते असांजा पुराणा पलांद रहियल आहिनि। अॼु हिन जे करे असां अव्हां खे अगवा करे था वञूं ऐं हुन खां असीं पलांद वठंदासीं त हुनखे ख़बर पए त घणे वीह सौ आहे। तव्हां असांखे छा अगवा कंदा? तव्हां में एतिरी हिम्मत ई कोन्हे। अबा ॾियो मुंहुं, ॾिसो ही नंढड़ो ॿार असांखे धाबा पे ॾे जेको मस अञा बेदे मां फुटो आहे। चाचा हाणे असां नंढड़का न आहियूं, असांजो दोस्त असांजो साथी सुल्लू सुपरमैन मैदान ते अची वियो आहे। सिल्लू सुपरमैन? सिल्लू सुपरमैन? सिल्लू सुपरमैन वारो ज़मानो वियो लियो। हाणे असांजे ॿारनि जो साथी मैदान ते अची वियो आहे, सुल्लू सुपरमैन। ऐं हेड़ी तो सॾु करा, तव्हां हे ॾिसो केड़ी थी हालत थिए। सुल्लू सुपरमैन, हू ॾिसो सुल्लू सुपरमैन अचे पियो। सुल्लू सुपरमैन, सिल्लू सुपरमैन फ्रॉम बापड़ा मोरी। बच्चा तव्हां मूंखे छो घुरायो आहे? सुल्लू सुपरमैन हिन बदमाशन खे ॾिसो, ही असांखे अगवा करण था चाहिनि। अरे ही तो सिल्लू सुपरमैन पाण आहे। वाकई ही कीअं आयो? ही किथां अची वियो? ख़बर न आहे। हाँ हाँ, सिल्लू सुपरमैन पब्लिक जे इसरार ते ऐं ॿारनि जी डिमांड ते हिकु भेरो ॿीहर सिल्लू सुपरमैन फ्रॉम बापड़ा मोरी अची वियो आहे तव्हां जहिड़े दुश्मननि खे सबक़ सेखारण जे लाइ। कीअं प्यारा ॿारो, मज़ो आयो? हाँ इलाही है। पढ़ंदा आहियो? हाँ पढ़णु तमामु ज़रूरी आहे। हाँ इलाही सुठो है पढ़ण। सिल्लू सुपरमैन फ्रॉम बापड़ा मोरी। जी है सुल्लू सुपरमैन, जी है सुल्लू सुपरमैन।